अखियुनि जी सूंहं इंसान जी शख़्सियत खे दिलकश बणाईंदी आहे। अखियूं माण्हू जी मासूमियत ऐं रोब ताब खे बि वाज़िह कंदियूं आहिनि। अखियुनि जी सूंहं पर्सनैलिटी खे वधीक ख़ूबसूरत पिणु बणाए थी ऐं दुनिया में शायदि ई को माण्हू हुजे जेको पंहिंजी अखियुनि खे ख़ूबसूरत न ॾिसणु चाहींदो हुजे। सुहिणियूं ऐं साफ़ अखियूं न रुॻो माण्हुनि जी साराह जो सबबु बणिजनि थियूं, पर अखियुनि जी सफ़ाई नज़र जे घटिजण जा इम्कान बि घटाए छॾे थी, जंहिंसां माण्हू दुनिया जा ख़ूबसूरत नज़ारा पसे थो। गदिलाण, तेज़ शुआन ऐं मेराण जे करे ख़ूबसूरती विञाए वेहंदड़ अखियूं नज़र जी कमज़ोरी जो बि सबबु बणबियूं आहिनि, पर अखियुनि जी हिफ़ाज़त लाइ कुदरत जा अनमोल तोहफ़ा बि मौजूद आहिनि, जिन मां ज़ैतून जो तेल बि हिकु आहे। ज़ैतून जे तेल जे इस्तेमाल सां अखियुनि जी मेराण ऐं फिकाण जो ख़ात्मो आणण सां गॾु अखियुनि खे ख़ूबसूरत पिणु बणाए सघिजे थो। ज़ैतून जो तेल शीशे में विझी रखो। राति जो सुम्हण वक़्तु सुरमे जी सराईअ सां इहो तेल ॿिन्ही अखियुनि में विझी सुम्ही रहो। सुबुह जो उथण सां अखियुनि खे थधे पाणीअ सां धोई छॾियो। ईअं करण सां तव्हांजी अखियुनि में चमक अची वेंदी। इन सां गॾोगॾु अखियूं वॾियूं खुलियल बि नज़र ईंदियूं। ज़ैतून जे तेल जे मुसलसल इस्तेमाल सां अखियुनि मां ख़ुश्की बि ख़तम थी सघे थी। न रुॻो एतिरो, पर ज़ैतून अखियुनि जी नज़र खे तेज़ करण लाइ बि फ़ाइदेमंद साबित थींदो आहे।